अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध जा उस्ताद कराची प्रेस क्लब का वज़ीर आला हाउस में मूव थी रहिया आहिनि। जेको मूवमेंट धरनो जेको आहे थी चुको आहे, हीअ तव्हांखे ॾेखारींदा हलूं। कराची प्रेस क्लब खां सिंध जा उस्ताद पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ निकिरी चुका आहिनि। पुलिस जा अटाला, सीलिंग, वाटर कैनूं बिल्कुलु रेडी लॻी पिया आहिनि उस्तादनि ते तशदुद करण जे लाइ। सिंध जा उस्ताद साईं शफ़ीमन सटे साहब जी अॻुवाणी, सिकंदर जकोई जी अॻुवाणी, सरापा इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद। सीएम हाउस का मूव पर गांव वञी रहिया आहिनि पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ। सिंध जा उस्ताद लाइव तव्हां ॾिसी रहिया आहियो। सिंध जा उस्ताद पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ कराची प्रेस क्लब खां सीएम हाउस खां हींअर मूव थी चुका आहिनि उस्ताद। साम्हूं पुलिसनि जा अटाला, बख़्तरबंद गाॾियूं तशदुद लाइ बिल्कुलु तयारु लॻा पिया आहिनि। हीअ पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ। हीअ सिंध जे उस्ताद जी इज़त तव्हां ॾिसो। सिंध जा उस्ताद रोडनि ते आहिनि। हीअ असांजी मैडम अनीता साईं मुजीब जोड़ींदर साहब उस्ताद जे लाइ प्रेस क्लब कराची खां मूव थी प्रेस क्लब सीएम हाउस ते मूव थी रहिया आहिनि। उस्तादनि जो अॻुवान साईं मोहम्मद अली शाह साहब पंहिंजनि उस्तादनि जी अॻुवाणी करे रहियो आहे। रोडन पे आए स्लो हलो, स्लो हलो, स्लो हलो, आस्ते हलो। पेटेल जो परवानो मुजीब जोड़े जो पंहिंजे हथनि जी हासिलात लाइ नारेबाज़ी जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे। बाबा आस्ते आस्ते चलो, आस्ते चलें, सब आस्ते चलें। वो पीछे 10 साल हमारे आ रहे हैं, आस्ते चलें। स्लो स्लो हलो सभई, हिकमत अमली सां हलो। उस्तादनि जा हौसला हमारे लगाते हैं। उस्ताद पंहिंजे काज लाइ, पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ वज़ीर आला हाउस में मूव थी चुका आहिनि। हीअ उस्तादनि जा काफ़िला तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ असांजा भाइर, हीअ असांजी भेनरूं, हीअ असांजा सीनियर उस्ताद साहिबान, हीअ असांजा जूनियर उस्ताद साहिबान तव्हां ॾिसी रहिया आहियो। सभई पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ अची रहिया आहिनि। ये असांजे गस्ता मैसर जा
जाखोड़ी ज़िले दादू जागवान साईं लुत्फ़ अली कराची साईं जावेद अहमद सोलंकी साहब ऐं असांजा दोस्त आगा ताहिर साहब गंबडमान उस्ताद साहिबान तमामु हक़नि जा हक़ कराची प्रेस क्लब खां मूर्ति सीएम हाउस ॾे पंहिंजी दान ॾियण लाइ वञी रहिया आहिनि जंहिंखे रोकण जे लाइ सिंध पुलिस जा हटाला सिंध पुलिस जूं बख़्तरबंद गाॾियूं सरापा एहतिजाज रोकण जी कोशिशि आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं पुलिस जा हटाला बख़्तरबंद गाॾियुनि सां पहुची चुका आहिनि उस्तादन सां नाइंसाफ़ियूं उस्तादन सां नाइंसाफ़ियूं हीअ असांजूं नियाणियूं दादू तालुके जूं भेनरूं हीअ दादू खां कराची एहतिजाज में पंहिंजे हक़नि जे हसलात लाइ हीअ अदड़ियूं हुते शामिल थी वियूं आहिनि अदड़ियुनि खे कस हुजे ऐं हीअ असांजूं नियाणियूं दादू वारनि नियाणियुनि जे लाइ हिकिड़ो वॾो मैसेज आहिनि ऐं हिननि अदड़ियुनि जो मौक़ो पंहिंजे हक़नि जे हसलात तव्हां न लिखंदो कंहिं बि तव्हांखे हक़ न मिलंदो नदी जो गैर मशरूर अपग्रेडेशन ॾिनी पर दादू तालुके जा अफ़सर साहिब वॾी महिरबानी साईं असांजा मुर्शिद साईं पंहिंजे हक़नि जे हासिल लाइ पंहिंजी समूरी टीम सां साईं कराची प्रेस क्लब खां सीएम हाउस ॾांहुं मूव थी रहियो आहे साईं जा हौसला पंहिंजे उस्ताद सां हमल जबल जा ऊंचा आहिनि कदम बढ़ाओ साईं अॻिते हलंदा हलो बाबा छो जो वरी घर मूंखे ॾिठंदा आहिनि त वञिणो पवंदो हा साईं असांजो पेटल जो खावड़ी सदर साईं रियाज़ अहमद साहवाल सां कराची प्रेस क्लब खां सीएम हाउस ॾांहुं मूव थियण में भाकर पातो थी साईं सां जिंदाबाद कराची में आए हाँ पुलिस की गाड़ी अच्छी पुलिस सिंध पुलिस हमेशा जी हाँ माज़ी जी हाँ उस्ताद का जे हासिलात जे रोकण जे लाइ साईं अस्सलाम वालेकुम पुलिस गाड़ियूं बख्तरबंद वाटर कैन ऐं पुलिस जा हटाला हितां साम्हूं तव्हांखे ज़ूम करे ॾेखारे रहिया आहियूं हिते उस्तादनि खे तशदद कयो वेंदो लठियूं हयूं वेंदियूं उस्तादनि खे रत रत कयो वेंदो तव्हां ॾिसो पिया था हीअ लाइव मनाज़र आहिनि ये उस्ताद नारेबाज़ी करे रहिया आहिनि पंहिंजे हक़नि जे हसलात लाइ साईं शफ़ी मनसठ साहब ऐं साईं सिकंदर जदी साहिब जेसीं ताईं मुतालबा हल न थींदा नोटिफिकेशन हथ में न मिलंदो तेसीं ताईं हीअ एहतिजाज जारी सारी रहंदो महिरबानी साईं दरिया ख़ान अल्लाह ख़ैर कंदो दुआनि में यादि कजो साईं शफ़ी मनसठ साहब सिंध धरती जो आवाज़ तो पंहिंजी माउ जे खीर जो आवाज़ तो केॾी बि रुकावट थिए सभु रुकावटूं तोड़े करे तव्हांखे अॻिते वधणो आहे जेको पंहिंजे हक़ उहो दोदो न हूंदो उहो चने सर हूंदो फ़ाइदो कयो उस्ताद हुर्मत कनि मूंखे फ़ाइदो कयो सभु मुस्लमानूं मुंहिंजे रसूल ते ईमान वारो जो ला इलाहा इल्लल्लाह तकबीर अल्लाहु अकबर असांजी भेण मिस मैडम अनीता पंहिंजी नियाणियुनि सां पंहिंजी भेनरुनि सां
हक़नि जे हासिलात लाइ हिन काफ़िले में रमदम आहे। अॼु ॾींहुं असांजी मूव थी चुकियूं आहिनि CM हाउस तां। हीअ असांजा उस्ताद, हीअ असांजा राशिद मशहूरी, सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन, साईं अब्दुल करीम, साईं करीम मेमन साहब। ही पंहिंजा उस्ताद पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ सरापा इंचार्ज कराची प्रेस क्लब खां मूव थी रहिया आहिनि। पुलिस अटाला हिननि उस्तादनि खे रोकण जे लाइ पंहिंजी मुकमल तयारी सां पहुची चुका आहिनि। साईं जावेद अहमद सोलंकी साहब भी फ्रंट लाइन थी आहे सभिनी खां। ज़िले दादू जो गस्टा जो अॻुवाण आहे। साईं खे जस हुजे, साईं शमूलियत कई। साईं महिरबानी तव्हांजूं महिरबानियूं। साईं चौधरी रमेश साहब, फिराम मिठी ठरपारकर, साईं जिन खे बि जस हुजे पंहिंजे काज़ लाइ, साईं बादल साहब खे बि जस हुजे पंहिंजे काज़ लाइ, उस्ताद काज़ लाइ। सरापा इंचार्ज कराची प्रेस क्लब खां मूव थी CM हाउस ॾे वञी रहिया आहिनि। संदेश आचार्य साहब, साईं बिल्कुलु हर एहतिजाज में शमूलियत कंदो आहे। साईं खे जस हुजे, तती थधी जिते बि का तकलीफ़ का बि अपोज़िशन हूंदी आहे, साईं उते पहुची वेंदो आहे। साईं खे सलाम पेश कंदा। साईं असांजे दादू जो मन मोहींदड़ प्यारो उस्ताद अॻुवाण हींअर गस्टा ज़िले महेसर दादू जे लाइ नामज़द थियो आहे ज़िले सदर। साईं लुत्फ़ अली गुलाची खे बि जस हुजे। पेटेलफ जा जेके बि प्रोग्राम हूंदा आहिनि, साईं बग़ैर दावत बि पहुचींदो आहे। एतिरी साईं जी मोहबत आहे साईं शफ़ी मोहम्मद सटियो साहब सां। पर साईं शफ़ी सटियो साहब खे बि जस हुजे त साईं दादू जे दोस्तनि खे फ़ोन करे यादि कंदो आहे सदाईं। हाणे असीं तव्हांखे लाइव मनाज़र ॾेखारींदासीं जेको हींअर उस्तादनि ते तशदद कयो वेंदो। पुलिस अलर्ट थी चुकी आहे। क्या हुक्म है हमारे माज़ी जीअं सिंध पुलिस हींअर बि उस्ताद गाज़ खे पंहिंजे हक़ घुरण खां रोके छॾियो आहे। सिंध जा उस्ताद CM हाउस ॾे मूव थी रहिया हुआ, जंहिंखे पुलिस रोके छॾियो आहे। उस्तादनि जा हौसला हमाले जबल जा ऊचा आहिनि, जेके चवंदा असांजे सभु रुकावटूं टोड़े CM हाउस ॾे पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ दान ॾींदासीं। महिरबानियूं सर, महिरबानियूं। मोरे तालुके जा असांजा मन मोहींदड़ जेके तारफ़ जा मोहताज न आहिनि, साईं तव्हां पंहिंजी तारफ़ करायो, वरी दोस्तनि खे लाइव ॾिसी रहिया आहिनि। उस्ताद एजाज़ अली पठान तालुको मोरो साईं, ज़ुल्फ़ार अली पोराई तालुको मोरो, खुदा बख्श मल्ला ग्रेट पर्सनैलिटियूं आहिनि सिंध तालुको मोरो, निसार अहमद तालुको मोरो, शाहनवाज़ चांडियो मोरो, साईं अॻियां हलो, फ्रंट ते हलो। तव्हां मोस्ट सीनियर आहियो, तव्हां अॻियां अचो साईं। हेलो, वालेकुम सलाम सर। साईं बि असांखे हिते बीठा आहियूं पोज़ीशन में, तव्हां लाइव पियो थो वीडियो हलायां, दोस्तनि खे लाइव पियो थो मनज़र ॾेखारियां, आवाम ॾिसो। साईं हाल वाल इहो आहे, लाइव तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त असांखे सिंध पुलिस माज़ी जीअं हींअर बि असांजे
उस्ताद अॻुवान नहीं उस्ताद साथियुनि खे रोके छॾियो आहे। उन्हनि असांखे टारगेट कयो आहे जे तव्हां अॻिते मूव कंदो तव्हांखे तशदद कंदासीं, तव्हांखे गिरफ़्तार कंदासीं। उस्तादनि जा हौसला अमल जबल जीअं ऊचा आहिनि उहे चवंदा छा बि कनि सभु रुकावट तोड़े असां CM हाउस ते मूव कंदासीं, उन्हनि खे दावा ॾींदासीं। सम्झो ॻाल्हि, जेसीं ताईं नोटिफिकेशन जा पना असांखे न वेंदा तेसीं ताईं असीं सरापा एहतिजाज हूंदासीं। जी साईं, असां तव्हांखे साईं आज़ी मूव थी था हींअर उस्ताद वेही रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला हिननि जा हौसला हमालिया जबल जीअं ऊचा आहिनि। चवंदा जेसीं ताईं असांखे नोटिफिकेशन जा पना हथ में न मिलंदा तेसीं ताईं असांजो एहतिजाज जारी हूंदो। जी साईं, जी सर। हाँ बाबा वेही रहो, उस्ताद वेही रहो, बाबा हेठि वेही रहो। ठीक है सर, थैंक यू सर। भाई और क्या हाल है? अभी बस सही है। अपना काम कहाँ छोड़ा? सिंध पुलिस उस्ताद क्लास जो सख्त महिनत कल साथियुनि खे रोके छॾियो आहे। उस्ताद सराबा एहतिजाज रोड ते वेही रहिया आहिनि, जेके टाइम में मूव कंदा पुलिस रुकावट तोड़ींदा। साईं सिंध पुलिस जंहिंजे हथनि में तव्हां ॾिसो था उस्तादनि लाइ लठियूं, हिननि जी ड्यूटी आहे, हिननि खे अहकामात जारी कया विया आहिनि। पर सिंध जे उस्ताद जी इज़त तव्हां ॾिसी रहिया आहियो। सिंध जे उस्ताद खे केतिरी इज़त ॾिनी थी वञे जो पुलिस डिपार्टमेंट जेका हींअर असांजी रुकावट बणिजी चुकी आहे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ। उन्हनि जे हथनि में लठियूं, उन्हनि जे हथनि में हथियार, वाटर कैनूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव मनाज़र। रोड ते वेही रहिया आहिनि, लाइव मनाज़र ॾिसी रहिया आहियो। सिंध जा प्राइमरी उस्ताद आहिनि जेके पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ कराची प्रेस क्लब खां CM हाउस लाइ मूव थी रहिया आहिनि। जिन जा सिंपल तमामु 16 मुतालबा आहिनि। सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे, हिननि खे 17 ग्रेड ॾिनो वञे, जेका हिननि अपग्रेडेशन कई आहे उहा गैर मशरूत कई वञे। तमामु 16 मुतालबा आहिनि जेके पंहिंजी सिंध असेंबली मां ई पास कराए सघनि था। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त उस्ताद जन अपॉइंटमेंट कनि था कॉन्ट्रेक्ट पीरियड में, उन्हनि खे 3 साल न ॾिना विया आहिनि। ही सिंध जे सीनियर उस्ताद ऐं सिंध जे नौजवान उस्तादनि सभिनी जो गॾियल काज़ आहे। ही कंहिं पार्टी टिकट जे या CM MLA MPA कोटा ते कोन आया आहिनि, उन्हनि जी दावत न ही पंहिंजे क्रास लाइ आहिनि, पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ आहिनि। हे तव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो। नज़र खुटी थी वञे पर उस्ताद नथा खुटनि, एतिरा उस्ताद पंहिंजे हक़नि जे लाइ कराची प्रेस क्लब जे सराबा जा आहिनि। इहे असांजा कैटलॉग जा सदर साहिबान मौजूद आहिनि। इंशाअल्लाह ताला ही असांजा अॻवान असांजो कयो आहे। उमेद कयूं था त हीअ सॼे उस्तादनि जो इतमाद बहाल कंदा ऐं उन्हनि खे पंहिंजा जाइज़ मुतालबा सन कोटा नाज़रीन हाणे अचो त तव्हांखे असीं ॾेखारियूं त ही
रिकॉर्डिंग चल रही है सर, कोई मसला नहीं है। ऐसे 5-10 मिनट के बाद हम ऐसे मीडिया में तो आ जाएंगे। रिक्वेस्ट है सर आपसे। हाँ सर, रिक्वेस्ट है सर। सर मैं ये लाइव दिखाना चाहता हूँ। तो हम असाज़ा की इज्जत कौन सी है, प्लीज़ मुझे जाने दीजिए 2 मिनट में। सर आप जाएंगे 2 और जाएंगे फिर हमारा सारा खराब हो जाएगा सर। सर अभी वो रिक्वेस्ट है मैं खुद प्रेस का बंदा हूँ, मैं खुद कवरेज लेना चाहता हूँ, इसमें कोई बड़ी बात थोड़ी है। तो आप एहतजाज में भी आप प्रेस कवरेज नहीं करें सर, आप प्लीज़ सामने चले जाए। रिक्वेस्ट है सर। साईं दोस्त असांजा ही देखो साम्हूं तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं था त हीअ असांखे कवरेज खां बि रोके रहिया आहिनि। यहीं से ज़ूम करो। कवरेज से नहीं रोक रहे हैं, आप आगे जाने से रोक रहे हैं। आप एक बंदा जाओगे साईं आगे तो सब जाएंगे 5-10 मिनट के बाद। आपको जो तशद्दुद करना है वो आप कर लेना, कोई मसला नहीं है, हम बर्दाश्त कर लेंगे। वैसे भी आप करते आए हैं सारी ज़िंदगी असाज़ा के साथ। हमारे ऊपर तशद्दुद किया जाता है, FIR काटी जाती है। हम न तशद्दुद से डरते हैं, न FIR से डरते हैं, न गोलियों से डरते हैं। साईं अहम मुतालबा आहिनि उस्तादनि जा ग्रुप इंश्योरेंस। हम वापस उस्ताद जॾहिं अपॉइंटमेंट थिए थो या मुलाज़िम सिंध गवर्नमेंट में अपॉइंटमेंट थिए थो त उनजो ग्रुप इंश्योरेंस पहिरें ॾींहं खां कटियो वेंदो आहे। यूरोप में आप इहा आस उम्मीद हूंदी आहे त रिटायर थी हूंदी इहा शइ असांखे वापसि कई वेंदी बासलामत बेनिफिट सां, पर हीअ असांजी सिंध हुकूमत नाहिल गवर्नमेंट जंहिंखे चइजे मोलनि खे मोटाए ॾिए थी, सो बि सूरनि सां, ऐं गेरनि खे चवनि था तव्हांजो हक़ कोन्हे। अफ़सोस जो मुक़ाम आहे छा कजे, कंहिं दरदान जे हर वक़्तु प्रेस क्लब ते सरापा एहतजाज आहियूं असां। इंशाअल्लाह ताला अॼु इहे रुकावटूं सभु तोड़ींदासीं। भली असांखे रतो रत करे छॾनि, हीअ वाट कनि तव्हां ॾिसी रहिया आहियो। ॻाल्हि थी आहे शुक्र के फ़ोन ते ॻाल्हाए रहियो आहे। ॻाल्हियूं हलनि पियूं साईं। जी नाज़रीन अचो त ज़िले दादू जो बेबाक अॻवान साईं लुत्फ़ अली कोलाची कराची प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मूव थी रहियो आहे। अचो त साईं खां अॼोके एहतजाज जे बारे में पंहिंजो मौक़िफ़। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं ही अमी लाइव मंज़र ॾिसी रहिया आहियो, ही उहे उस्ताद आहिनि जेके पंहिंजे हक़नि जे हासिलात जे लाइ रोडनि ते आहिनि। अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट ते, अफ़सोस आहे असांजी मिनिस्ट्री ते, जेके जाइज़ मुतालबनि जे मंज़ूर न करण जी सूरत में उस्ताद रोडनि ते आहे। उहो उस्ताद जेको पैगम्बरी पेशे सां वाबस्तु आहे, उनखे अॻियां पुलिस रोके, लाठी चार्ज करे, आंसू गैस हलाए, वाटर कैन हलाए, ऐं पोइ उन्हनि जा उहे मुतालबा मंज़ूर कया वञनि त अफ़सोस थो थिए। अफ़सोस सां चवणो थो पए त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट में थोरो बि शऊर आहे, उस्तादनि जा जाइज़ मसइला हल करे ऐं उन्हनि खे उन्हनि जा मसइला हल करे फिलफौर नक़ली सूरत में सभु उस्ताद जेके मूव कंदा ऐं पोइ उनजो जेको बि नुक़सानु थींदो उनजो ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट हूंदी। असीं पुरज़ोर अपील था करियूं त ख़ुदा उस्तादनि जा जाइज़ मसइला आहिनि। 2001 खां वठी मेरिट ते आया आहिनि, उन्हनि जो कहिड़ो कसूर आहे जो उन्हनि खे जॉइनिंग डेट खां कंफर्मेशन नथी ॾेई वञे। पूरी दुनिया जो उसूल आहे त जॾहिं को मेरिट ते ईंदो आहे त जॉइनिंग डेट खां उनखे कंफर्म कयो वेंदो आहे, पर हिते 3-4 साल मेरिट ते आहिनि उस्तादनि जा, जेका उन्हनि खे जॉइनिंग डेट खां कंफर्मेशन नथी ॾिनी वञे, जंहिंजी सूरत में असीं उस्ताद आहियूं, पुरज़म आहियूं। जेसीं ताईं नोटिफिकेशन न मिलंदो, जेसीं ताईं पनो न मिलंदो, ओसी ताईं उस्ताद वापसि न वेंदा ऐं इहे ओसी ताईं उस्तादनि जो धरणो जारी रहंदो। ऐं कराची इंटरनेशनल सिटी आहे, हींअर पूरी दुनिया ॾिसी रही आहे त उस्ताद रोडनि ते आहे ऐं उनजो जाइज़ मुतालबो आहे, को नाजाइज़ मुतालबे जो आहे, पर उनजो जाइज़ मुतालबो आहे। महिरबानी साईं लुत्फ़ अली कोलाची साहब। नारा जी जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। महिरबानी साईं करीम बख्श मेमन साहब जंहिं पंहिंजे हक़नि जा हासिलात लाइ कराची प्रेस क्लब खां CM हाउस ताईं वञण जो
आज़म खयों आहे। इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजी तव्हां CM हाउस ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। साईं क़ाइम खानी साहब, साईं शमसुद्दीन जमाली साहब, साईं जिन खे भलीकार कयूं था। अचो त साईं वारनि जो मौक़िफ़ पूछा कयूं त साईं वारनि जो छा मसइलो आहे। साईं ही लाइव सोशल मीडिया आहे। तव्हां कराची प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मूव थी चुका आहियो। हिते तव्हांखे रोकियो वियो आहे। तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियो साईं उस्तादनि खे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त असां CM हाउस ॾे असांजी जो काफ़िलो रवाना हुओ जेके असांखे ॻाल्हियुनि लाइ रोकियो वियो आहे। अगरि ॻाल्हियूं उन्हनि मस्बत सां न कयूं त इनशाअल्लाह असांजो धरणो वज़ीर आला हाउस जे साम्हूं हूंदो। असां उस्तादनि खे को बि रोके नथो सघे। हिते हज़ारनि जे उस्ताद में तव्हां उस्ताद ॾिसो था जेके पंहिंजो काज़ खणी त पहुता आहिनि। सो गवर्नमेंट खे असांजो पुरज़ोर अपील आहे उस्तादनि जी ॿुधो। उस्तादनि खे रोडनि ते निकिरण ते मजबूर न कयो। उस्तादनि जा जाइज़ मसाला हल करियो। नारे उस्ताद, नारे उस्ताद। वॾी बेहसी आहे। अफ़सोस सां चऊं पिया था त सिंध गवर्नमेंट जे हथनि में आहे। अचो त इन अदड़ियुनि सां हाल वाल कयूं। असांजी सिंध जूं न्याणियूं। जी मैडम, क्या मुतालबात हैं आपके? और हमारे मुतालबात नहीं कि जो हमारे बहुत सारे मुतालबात हैं वो पूरे किए। एक तो मसला जायज़ मुतालबात ये कि हमारा अपग्रेडेशन किया जाए, और दूसरी बात ये कि जो नए असातिज़ा भर्ती हुए हैं उनको भी फॉलो करता जाए। देखिए इनकी पढ़ाई में भी कितनी मुश्किल है। अच्छा, इन्होंने जो अभी अपग्रेडेशन की है आप उससे मुतमईन नहीं है? उसमें कौन से रुकावटें हैं वो क्लियर? उसमें बहुत सी रुकावटें हैं क्योंकि ये जो हमारा जो सीनियरिटी है वो बिल्कुल हमें मुतमईन नहीं है इस बात से। इसलिए तो हम यहाँ आए। अच्छा, यूटिलिटी बिल का खाता वो भी नहीं मिला। बहुत सी ऐसी वजूहत हैं। अच्छा, यूटिलिटी अलाउंस सिंध के और डिपार्टमेंट को मिल रहा है? जी नहीं। अच्छा, जी जी, वरी महिरबानी। ये संगवदड़ी हुयूं पेटेल जूं न्याणियूं वर्कर जेके हैदराबाद खां साईं रोशन मशहूरी जी अॻुवाणीअ में हिते पहुतियूं आहिनि, जिन पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ सिंध गवर्नमेंट खे अपील कई आहे त असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ही लाइव ॾिसी रहिया आहियो। हे उस्ताद, इन्हनि जा हौसला ॾिसो, इन्हनि जा टहक ॾिसो, हिननि जे चेहरनि में रौनकूं ॾिसो, हिननि जे चेहरनि में मुर्कूं ॾिसो। ही उस्ताद पंहिंजे हासिलात लाइ ही जेको अज़म खणी आया आहिनि, हिननि पंहिंजनि अॻुवाननि ते जेको एतमाद कयो आहे, उमीद कयूं था त असांजो अॻुवान साईं सिकंदर जतोई साहब ऐं साईं शफीमन सटियो साहब, साईं अब्दुल जब्बार ख़ुद साहब इंशाअल्लाह ताला उस्तादनि खे पंहिंजा हक़ वठी ॾींदा। साईं वरी महिरबानी। दोस्त लाइव ॾिसी रहिया आहिनि ऐं दोस्तनि जा कमेंट्स तमामु घणा अची विया आहिनि, पर हाणे आउं उन्हनि खे तुरत जवाबु नथो ॾेई सघां। हीउ रश वारो माहौल आहे, असांखे रोकियो वियो आहे हिते। हीउ ॾिसो त पुलिस जा अटाला। ये साईं बिस्मिल्लाह, ख़ुशि आहियो सर, महिरबानी। साईं गुलमोहन अमोबोटो खे भलीकार कयूं था साईं। अचो त साईं खां अॼोके एहतजाज जे बारे में मौक़िफ़ पुछूं। साईं छा जे लाइ एहतजाज कयो आहे, पंहिंजो मौक़िफ़ पेश कजो हिते। ॾिसो उस्तादनि सां केॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। असांखे अञा ताईं सर्विस कटे न मिली सघियो आहे। असांखे प्राइमरी उस्तादनि में जेको आहे कैंपस में, क्लस्टर में ऐं हब स्कूलनि में ख़बर न आहे किथे जेको आहे असांखे आहे। असांखे अञा ताईं अपग्रेडेशन न मिली आहे। साईं जेका अपग्रेडेशन हिननि जेका तव्हांखे ॾिनी आहे उन में तव्हां केतिरो क़दुरु मुतमईन आहियो साईं? इहा बि असांखे जेको हिननि पहिरियों जेको 7 जून ते असां हिननि जी ॻाल्हि ॿोल कई हुई, उन में जेको आहे हिननि चयो त 2021 खां असां ॾींदासीं। हिननि 2021 खां ॾिनो आहे, 2022 खां ॾिनो आहे। असां इहे ई मुतालबा साॻिया जेको हर दफ़े अचूं था प्रेस क्लब ते अचूं था, असांखे डंडा हणनि था, छा को असां भला को ॿिए कंहिं मुल्क जा आहियूं छा? हिन ई मुल्क जा आहियूं। असांजा छो नथा जेको आहे मुतालबा मंज़ूर कया वञनि? हर दफ़े असां जेको आहे हिन रोडनि ते, रस्तनि ते, प्रेस में असांखे जेको आहे लटकायो वञे थो। असीं वज़ीर आला खे, सेक्रेटरी तालीम खे, मिनिस्टर ऑफ एजुकेशन खे चऊं था त असांजा जेके जाइज़ साईं इनिशियल अपॉइंटमेंट जे हवाले सां जेका एजुकेशन खाते में मुक़ररी थिए थी उहे 3 साल उहे माना कंटिन्यू नथा कनि, उन जे अलावा जो कहिड़ी तजवीज़ हूंदी? इहो ई त मसइलो आहे त हुनखे कंफर्म छो नथो कयो वञे? इहे ई त असांजा मुतालबा आहिनि त जेको आहे असांखे इनिशियल खां वठी असांखे
कयो वञनि असांजो इहो मुतालबो आहे असांजो हितां हेॾो ख़र्च करे हेतिरा परे परे खां सिंध जे आख़िरी खुंड खां निकिरी आया आहियूं हिते छाजे लाइ आया आहियूं इन करे न त असांखे शौक़ु थोरी आहे जो असांखे हीअ रोड ते एहतियात वॾी महिरबानी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मटियारी साईं गुल मोहम्मद हमपटो जे ख्यालनि जो इज़हार कयो साईं जिन चयो आहे त असांजा जाइज़ मुतालबा जेके सिंध गवर्नमेंट जे हथ में आहिनि उहे छो नथी असांखे हल करे ॾिए अपग्रेडेशन जेका गैर मशरूत इन्हनि खे ॾियणी हुई उन में तमामु घणा शर्त विझी मुंझारे जो शिकार करे छॾियो आहे ऐं ॿियो हुन खां पोइ सर्विस स्ट्रक्चर जेके असांजा नवां उस्ताद जेके असांजा भर्ती थिया आहिनि उनखे सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे उहे जेके अपॉइंटमेंट थिया आहिनि उनजी का ख़बर न आहे उन्हनि जो फ्यूचर छा आहे उन खां पोइ सीनियर उस्तादनि खे 17 ग्रेड ॾिनो वञे उन खां पोइ ग्रुप इंश्योरेंस जेको उस्तादनि जो पंहिंजो जाइज़ हक़ आहे उन्हनि जी पघार में पैसा कटिया था वञनि उहे ॾिना वञनि जी नाज़रीन तव्हां ॾिसो पिया था सिंध जा उस्ताद सरापा लॻा पिया आहिनि हीअ असांजा ॿाहिरि हीअ असांजा उस्ताद साहिबान खे पुलिस अटाला हीअ असांखे रोके छॾियो आहे उस्तादनि जा हौसला हमाले जबल जा ऊचा आहिनि साईं सिंध पुलिस तव्हांखे अॻिते वधण खां रोके छॾियो आहे तव्हांजो हाणे मौक़िफ़ छा हूंदो ई वठो सर साईं असांजो मौक़िफ़ आहे त असां उस्ताद पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ हिते आया आहियूं असांखे दहशतगर्द न आहियूं असां प्राइमरी उस्ताद पुरमन उस्ताद आहियूं असांजा बुनियादी जेके हक़ आहिनि उन्हनि खे कहिड़ा मुतालबा आहिनि जेका बुनियादी जेका सिंध गवर्नमेंट सदाईं लॉलीपॉप थी ॾिए असांजा बुनियादी हक़ जेके आहिनि उहे असांजा इहे आहिनि त 2001 खां 2019 ताईं जेके टेस्ट पास उस्ताद आहिनि उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट रेगुलर कयो ऐं असांजो जेको बायोमेट्रिक जो निज़ाम आहे उहो कराची सतह ते रखी करे उनजी आड़ में बदउनवानी कई वञे थी करप्शन कई वञे थी असांजो पेटे अलफ़ मुतालबो थी करे त जेको आहे बायोमेट्रिक जो सिस्टम आहे उहो ज़िले सतह ते आंदो वञे उनजे ज़िले जी अख़्तियारनि खे उनजा अख़्तियार ॾिना वञनि उन खां अलावा असांजा मुतालबा आहिनि उस्तादनि जी सन कोटा केतिरनि सालनि खां बंदि आहे उस्तादनि जी सन कोटा वॾे अरसे खां बंदि पियल आहे असां मुतालबो था कयूं त उस्तादनि जी सन कोटा बहाल कई वञे उस्तादनि खे टीचिंग अलाउंस बराबरि ॾिनो वञे जॾहिं अच्छा हेड मास्टरनि खे 60 रुपया अलाउंस थो मिले उनजे बारे में तव्हांजो छा मौक़िफ़ आहे उस्तादनि खे हेड मास्टर जेका असांजा उस्तादनि खे 60 रुपया हेड मास्टर अलाउंस मिले थो असां मुतालबो था कयूं त उनखे घटि में घटि 3000 रुपया हेड मास्टर अलाउंस ॾिनो वञे एडवांस इंक्रीमेंट केतिरे सालनि खां बंदि आहिनि ऐं उन्हनि जे लाइ सिंध गवर्नमेंट या आला अख़्तियारनि कहिड़ी कोशिशि कई आहे साईं एडवांस जेको इंक्रीमेंट वॾे अरसे खां बंदि पियल आहिनि उनजे लाइ 2001 खां बंदि आहिनि उनजे लाइ असां मुतालबो था कयूं त एडवांस इंक्रीमेंटूं बंदि थियण जे करे सिंध जे नौजवान ऐं लिखियल पढ़ियल उस्तादनि खे केतिरो नुक़सान थो पए साईं तमामु वॾो नुक़सान पियो थिए सिंध जे नौजवाननि में वॾी मायूसी जी लहर पकड़ियल आहे सॼी सिंध में हिकिड़ी जेको आहे उहा सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ मज़ामत जी लहर पकड़ियल आहे असां सिंध गवर्नमेंट खे मुतालबो था कयूं ऐं बहान था कयूं त जेकॾहिं सिंध जा मुतालबा मंज़ूर न कया उस्तादनि जा त उस्ताद मजबूर थी रोडनि ते ईंदा ऐं उस्ताद मजबूरनि ते जॾहिं उस्ताद रोडनि ते आया पोइ तव्हां सम्झो था हीअ को जट जाइल तबिको न आहे हीअ तइलीम संभालींदड़ उस्ताद आहिनि हीअ जंहिं रोडनि ते आया त पोइ तव्हांखे अहिवारनि में लिखण जी जॻह न मिलंदी उस्तादनि जा हौसला हमालिया जबल जा ऊचा आहिनि ही हज़ारनि जी तइदाद में उस्ताद पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ सिंध गवर्नमेंट खे अपील करे रहिया आहिनि ख़ुदा रा हिननि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कनि जीअं ही वञी पंहिंजनि वापसि पंहिंजे बचड़नि में मोटी वञनि ऐं वञी पंहिंजा सिंध जे सुवारा ख़ूबसूरत ऐं रोशनास स्कूलनि खे वञी संभालनि जी नाज़रीन हाणे असीं ही लाइव सिलसिलो इनशाअल्लाह तव्हांखे जेका बि करंट अपडेट हूंदी असीं तव्हांखे लाइव ॾेखारींदा रहंदासीं हीअं असांजा साईं तव्हां कहिड़े ज़िले मां आहियो साईं असां तालुको माजन साईं वठो ज़िलो जामशोर पंहिंजो तारीफ़ कराइजो साईं अली अकबर ख़ासि कली ज़िले अॻवान साईं शफी महमद जे सॾ ते उस्तादनि जे हक़नि साईं उस्तादनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि जेके तव्हां हर चकर कराची प्रेस क्लब ते पंहिंजे सरापा एहतजाज हूंदा आहियो साईं उस्तादनि जो हिकिड़ो जेको साईं यारनि जी डिमांड हुई 17 स्केल जी सर उहो असांजो जेको सो कोन थियो उन सां गॾो गॾु ॿिया जेके आहिनि अच्छा ग्रुप इंश्योरेंस जे हवाले सां तव्हांजो छा मौक़िफ़ आहे ग्रुप इंश्योरेंस उहो बि उस्तादनि जो हक़ आहे जेको हुनजो आहे त जेको सर्विस दौरान गुज़ारे वञे त उनखे रिन्यू थो वञे बाक़ी जेकॾहिं रिटायरमेंट खां पोइ हुनजो को हक़ कोन्हे हालांकि असांजी कटौती इन करे असां इहो मुतालबो कयूं था त इहो बि असांजो जाइज़ मुतालबो आहे मञो वञे अच्छा 2001 खां वठी हींअर ताईं जेका हिननि भर्ती कई आहे 2019 ताईं जेके उस्ताद हिननि खया उन्हनि जो कॉन्टेक्ट पीरियड आहे 3 सालनि जो उहो उन्हनि खे नथो ॾिनो वञे उनजे बारे में तव्हांजो छा तजवीज़ असांजो इहो ई जेको सो मुतालबो आहे त उनखे जेको सो पको कयो रेगुलर वॾी महिरबानी सर साईं मांजंद तालुके ज़िले जामशोर जो ज़िले अॻवाणो जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो असीं तव्हांखे लाइव अपडेट ॾेखारींदासीं हीअ असांजो प्यारो दोस्त साईं ज़ुल्फ़ार अली चांडियो साहिबु हीअ साईं पंहिंजी सत सां जी वेठो आहे साईं तव्हांखे भलीकार कयूं था सर
पुलिस वारनि ॻाल्हियुनि जे बहाने सिंध जे उस्तादनि खे रोडनि ते यरगमाल करे छॾियो आहे। असीं कानून जो एतिराम कंदे वक़्तनि तौर असीं हिननि जो एतिराम कयूं था। जे ॻाल्हियूं कामयाबु न थियूं त असीं मूव कंदासीं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ। मीडिया उर्दू मीडिया कवरेज ड्यूटी होती है वो भी साईं सौरभ साहब एटलफ जो तमामु सीनियर रहनुमा आया तो साईं सां साईं पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो त तव्हां अॼु छो एतिजाज ते आया आहियो? आज उस्ताद सड़कों पर है और इसकी वजह ये कि हमें जो स्कूलों में हम पढ़ाते हैं ना, हमें फर्नीचर नहीं, स्कूलों में बायोमेट्रिक सिस्टम ऐसा लाया हुआ है कि वो समझ में किसी की नहीं आता है। क्लस्टर पॉलिसी, हब, कैंपस, ऐसी पॉलिसी लाए तजुर्बागाह बनाया हुआ है प्राइमरी को। हम चाहते हैं प्राइमरी को तजुर्बागाह ना बनाओ, प्राइमरी को प्राइमरी की पुराने वाली सतह पे ले आओ, जिस तरह पहले सुपरवाइजर होते थे उस पे ले आओ। अगर आपने तालीम को बेहतर करना है, अगर आपने तालीम का बिगाड़ करना है तो अपने तजर्बे पर करते रहो। हम मजीद तजर्बे के लिए तैयार नहीं है, कोई उस्ताद किसी तजर्बे के लिए तैयार नहीं है। साईं मुतालबे मंजूर न होने के हिसाब से फिर आप क्या आपके लाए अमल होगा? जब तक मुतालबे पूरे नहीं होंगे हम यहीं पे धरना देंगे। मेहरबानी साहब। साईं मोस्ट सीनियर बैटल फ्रेंड मां जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। अचो त असीं तालके मोरे जो बेबाक अॻवान साईं एजाज़ अहमद पठान साहब जेको तमामु मोस्ट एक्टिव वर्कर ऐं उस्ताद काज जे लाइ हर वक़्तु हर एहतजाज में गॾु हूंदो आहे। साईं छा मुतालबा आहिनि साईं? जीअं त असांजा हे नवां मुतालबा कोन, हे पुराणा मुतालबा जेके ख़ुदि गवर्नमेंट पाण मञी चुकी आहे। साईं शफ़ी मनसटो साहब उस्तादनि खे विहारण जी कोशिशि करे रहियो आहे त वेही रहियो, जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा जेसिताईं असां न उथंदासीं, ऐं हिते ई बसि वेही रहियो, तव्हां असांखे उथणो न आहे। जी साईं। वज़ीर आला खे वज़ीर तालीम सईद सरदार अली शाह ऐं गुलाम अकबर लिगारी साहब इहे जेका अदीब क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं तालीम दोस्त माण्हू आहिनि, स्कूलनि खे आबाद करणु था चाहिनि, उनखे चवंदा साईं नेठि उस्तादनि खे ज़रूरत कान्हे जो रोडनि रस्ते ते हुजनि या एहतजाज में हुजनि या डंडा लथियूं कान्हे या वाटनि शयुनि जो इस्तेमालु थिए या गैर कानूनी अमल कनि। असां गवर्नमेंट खां अपील पिया था कयूं त फिलफोर पाकिस्तानी रूल मुताबिक़ जीअं ॿियनि सूबनि में राहत हुन उस्तादनि खे के सिंध बलूचिस्तान पंजाब में जीअं आहे सीनियर उस्तादनि खे 17 ग्रेड जेके नवां अपॉइंटमेंट थिया उन्हनि खे जेको आहे फिलफोर पघारूं अलाउंस जेको आहे अलॉट ॾिनियूं वञनि ऐं जेके असांजी अपग्रेडेशन दोस्तनि जी थी आहे उनखे ॾियनि। जीअं त पोस्ट अपग्रेड थी चुकी आहे 17 ग्रेड में, लिहाज़ा असां अपील पिया था कयूं त सीनियर उस्तादनि खे जेके मास्टर थियल आहिनि, BA MA थियल आहिनि, उन्हनि खे 17 ग्रेड जी प्रमोशन ॾिनो वञे। यूटिलिटी स्टोर आहे, बायोमेट्रिक जा मसइला आहिनि, ग्रुप इंश्योरेंस जा मसइला आहिनि, बिल्कुलु महिरबानी करे उस्तादनि जा मसइला हल कयो। तव्हां अदीम माण्हू आहियो, समाज दोस्त माण्हू आहियो, तव्हां उस्तादनि खे तव्हांखे पढ़ाए ॾे एॾी वॾी मंज़िल ते आंदो आहे, महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा मञी करे अज़र असांजूं परेशानियूं ख़तमु कंदा, वरना इहा असांजो पुरअमन जदोजहद आहे, इहो असांजो जारी रहंदो मसइलनि जे हल ताणी जाइज़ मुतालबनि जा बनता था। वॾी महिरबानी साईं एजाज़ अहमद पठान तालका मोरो साईं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो त उस्तादनि जा जाइज़ मुतालबा सिंध गवर्नमेंट जे पंहिंजी मर्ज़ी ते अचे त 5 मिंटनि में हल करे सघे थी। जी नाज़रीन, हाणे आऊं तव्हांखे लाइव आयो आहियां त हींअर साईं शफ़ी मनसटो साहब जेके उस्ताद आहे उन्हनि जी लीडिंग करे रहियो आहे, उन्हनि खे चई रहियो आहे त हिन रोडनि ते वेही रहियो। हीअ सिंध गवर्नमेंट जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा, जेसिताईं ॻाल्हियूं हल न थींदियूं, जेसिताईं असीं सरापा एहतजाज हूंदासीं त बिल्कुलु सर साईं उस्तादनि जो मुआशी क़त्लेआम आहे, इहो जेसिताईं बंदि न थींदो, जेसिताईं जाइज़ मुतालबा मंज़ूर न थींदा, तेसिताईं उस्ताद एहतियात हाजी शफ़ी मनसटो, हाजी शफ़ी मनसटो, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद
जिंदाबाद